मैदे मां ठहियल शयूं हर हिक शहरीअ जी ग़िज़ा बणिजी वियूं आहिनि, पर मैदो इंसानी सिहत लाइ हानिकार करार ॾिनो वेंदो आहे। आमतौर ते पिज़ा खां वेंदे बिस्किट ताईं सभु शयूं मैदे मां तयारु कयूं वञनि थियूं। मैदे मां तयारु थियल इहे सभु ग़िज़ाऊं सिहत लाइ नुक़सान जो सबबु बणिजी सघनि थियूं, जॾहिं त माज़ीअ में कयल मुतालियनि में इन्हनि खे हानिकार करार ॾिनो वियो हो। माहिरनि जो चवणु आहे त इहे ग़िज़ाऊं थोल सां गॾोगॾु शुगर जे ख़तरे खे वधाइनि थियूं। इहो ई सबबु आहे जो मादे खे अछो ज़हर चयो वेंदो आहे। तिबी माहिरनि जो चवणु आहे त अछो अटो यानी रिफाइंड अटो इंसानी मैदे लाइ अच्छे गिलू जहिड़ो आहे। अछो अटो केतिरनि ई मरहलनि मां गुज़ारे मैदो बणायो वेंदो आहे। मरहलनि में कणिक मां इंसानी सिहत लाइ फ़ाइदेमंद शयूं जीअं सूजी ऐं फाइबर कढियो वेंदो आहे, जंहिंखां पोइ अटो मैदे जी शिकिल इख़्तियार कंदो आहे, जंहिंजे इस्तेमाल सां इंसानी सिहत ते नाकारी असर पवंदा आहिनि। मैदे मां डबल रोटी, बिस्किट, केक, बर्गर, पिज़ा ऐं पराठा तयारु कया वेंदा आहिनि। हिन में फाइबर न हुजण जे करे जल्द हज़म थी जिस्म में ग्लूकोज़ जी सतह वधाइण जो सबबु बणिजंदो आहे, जंहिंजे करे इंसुलिन वधीक ख़ारिज थींदी आहे। माहिरनि जो चवणु आहे त अॼोके दौर में थोल जो सभ खां वॾो सबबु मैदो यानी अछो अटो आहे। इहो ई अॻिते हली वधीक बीमारियुनि जो सबबु बणिजंदो आहे, छो त हिन में फाइबर, विटामिन, मिनरल ऐं ॿियूं शयूं न आहिनि हूंदियूं। इहो ई सबबु आहे जो हिन में रुॻो वाधू कैलोरीज़ हूंदियूं आहिनि। जल्द हज़म थी ही अजाई बुख बि ॾियारींदो आहे।